37 पैसा सस्तो थी वियो, जॾहिं त इंटरबैंक में डॉलर 285 रुपया 10 पैसनि जो थी वियो आहे। अवां खे ॿुधाई पिया त इंटरबैंक में गुज़िरियल ॾींहुं डॉलर 285 रुपया 47 पैसनि ते बंदि थियो हो। अवां खे अपडेट कयूं पिया डॉलर जे मुल्ह में घटिताई जो सिलसिलो जारी आहे। ओपन मार्केट में डॉलर 11 रुपया 50 पैसा सस्तो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 299 रुपया 50 पैसनि जो थी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया डॉलर के हवाले से डॉलर के मुल्क में घटिताई जो सिलसिलो जारी है। ओपन मार्केट में डॉलर 11 रुपया 50 पैसा सस्तो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 299 रुपया 50 पैसनि जो थी वियो आहे। इंटरबैंक में डॉलर 37 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 285 रुपया 10 पैसनि जो थी वियो। अवां ॿुधायूं पिया इंटरबैंक में गुज़िरियल ॾींहुं डॉलर 285 रुपया 87 पैसनि ते बंदि थियो हो। अवां खे अपडेट कयूं पिया डॉलर के हवाले से ओपन मार्केट में डॉलर 299 रुपया 50 पैसनि जो थी वियो आहे।